भला हजरत अली शेर खुदा रज़ियल्लाहु ताला ने फरमाए इरतहलत दुनिया मुदबिरतन, दुनिया सा पोइते छडींदा था। अब मुंहिंजी उम्र 46 साल हले पियो, 45 साल मां दुनिया पोइते छॾे आयो। जंहिंजी उम्र 50 60 साल आहे 70 साल आहे, इहो 60 साल दुनिया पोइते छॾे आयो आहे, 69 साल पोइते छॾे आयो, 70 साल में ॾिठो। वरतहलतिल आखिरत मुक़बिलतन, आखिरत साम्हूं ईंदी थी अचे, सुरंदी थी अचे, आखिरत सुरंदी थी अचे, दुनिया पोइते छॾींदा था अचूं, ही खिसकंदी थी वञे, अॻियां ईंदी थी अचे। फरमायो सोने अली वले कुल वाहिद मिनहुमा बनून, दुनिया या आखिरत ॿिन्ही जा पुट आहिनि। फकूनू अबना अल आखिरते, सोने अली फरमाया आखिरत जा पुट थियो, दुनिया जा पुट न थियो। पोइ असां दुनिया जे पुठियां रात ॾींहुं अबा छोकिरो असां छा तोखे मौली साहब दसियां, सुबुह जो 8 बजे निकिरे थो, मूंखे हिकिड़े माइट दारोगुज़ारी ॿुधाई, सुबुह जो 8 बजे कराची निकिरे थो, 3 ड्यूटियूं थो करे रात जो 12 ताईं, हुन पंप ते, हुन जाइ ते, रात जो 12 ताईं, सॼो ॾींहुं पियो थो कमाए, न निमाज़ न ज़िक्र न अज़कार न का परवाह, न घर जी दिमाग़, माल अचे। अलहाकुम तकासुर, अल्लाह ने फरमाया तव्हांखे माल जी कसरत गॾु करण गाफ़िल करे छॾियो, हत्ता ज़ुरतुमुल मक़ाबिर, एसिताईं वञी क़ब्रिस्तान पहुतो। हाणे छा थींदो? उहा त फ़ाइदो ई कोन्हे, माल जो को माल कहिड़े कम जो? दुनिया असां पोइते छॾींदा पिया अचूं, आखिरत असांजे वेझो सुरंदी पई अचे। फरमाई सोने अली फरमाया त दुनिया जा पुट न थियो, कूनू अबना अल आखिरत, आखिरत जा पुट। फरमायो अली साईं इन्नल यौम अमलुन वला हिसाब, अॼु ॾींहुं अमल आहे, हिसाब किताब कोन्हे। अब नेकी करे, निमाज पढ़े, ज़िक्र अज़कार कई, रोज़ा रखे, गरीब जी मदद कई, कंहिंजो हक़ न खाधई, इहो अमल करे सघे। पर जे बुराइयूं कई त बि पुछाणो घुरे। अब निमाज न पढ़े छा कंदो असां? पीउ मां वध में चवंदो निमाज थियल, वॾो चवंदो निमाज थियल, उस्ताद चवंदो यार भलो है तू नंढो हूंदे पढ़ंदे, हाणे निमाज ते छो नथो अची? तरगीब ॾिबी, तबलीग वारा ईंदा, मिनत कंदा, ॾंडो त केरु कोन हणंदो। भला भलो कई या बुरो कई पुछाणो न आहे। वगदन हिसाबुन वला अमल, सुभाणे क़यामत वारे ॾींहुं हिसाब किताब थींदो, अमल कुझु बि न थींदो। नेकी करे आयो त चङो रस्तो मिलंदो, बदिलो मिलंदो, पर जे परायो हक़ खाई आयो, कब्ज़ो करे आयो, कंहिंजे प्लाट ते, कंहिंजे वनीअ ते, कंहिंजे बनीअ ते, कंहिंजे घर ते, कंहिंजा पैसा फबाया आयो, कंहिंजो सामान खाई आयो, कंहिंखे तकलीफ़ ॾेई आयो, कंहिंखे मारे आयो, कंहिंखे विड़ी आयो, कंहिंसां ज़ुल्म करे आयो, हाणे छा थींदो? नेकियूं त अथसि कोन को, छा थींदो? उनजा गुनाह हिन जे मथां चढ़ंदा, जेके नेकियूं अथसि उनखे मिलंदियूं,